दुख जी न पुॼाणी आहे, हर शख़्स कहाणी आहे, अहसास बिना माण्हू अख़बार पुराणी आहे, मूं लाइ मरी वएं तूं हुन तार उमाणी आहे, दुख जी न पुॼाणी आहे। ऐं हुन ईअं बि चयो हो त फ़र्ज़ु पंहिंजो अदा कंदो थो रहे, दोस्त आहे दगा कंदो थो रहे। ऐं हुन ईअं बि चयो त यादगिरियूं संभाल कमु ईंदई, कंहिं विछोड़े जे साल कमु ईंदई। यादगिरियूं संभाल कमु ईंदई, कंहिं विछोड़े जे साल कमु ईंदई। राह ऊंदहि मथां हयातीअ जे, प्यार ॾीए मिसाल कमु ईंदई। हुन खां पुछजांइ गॾु हली सघंदीअ, हिकिड़ो नंढड़ो सवाल कमु ईंदुई। इन्हनि ऐं अहिड़नि केतिरनि ई ख़ूबसूरत शाइरनि जो तख़लीकार साईं अयाज़ गुल साहब अॼु सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जे हिन स्टूडियो में असां सां गॾु आहे। साणनि गुफ़्तगू थींदी ॿोली बाबति, शाइरी बाबति ऐं ॿियनि घणनि मामलनि ते। अयाज़ गुल साहब 37 सालनि खां वधीक अरसे ताईं पढ़ायो आहे। तक़रीबन 2 दर्जन खनि किताब हुन जा पंहिंजा तख़लीक़ी अदब जा लिखियल आहिनि, शाइरी जा, शाइरी ते किताब ऐं उनखां अलावा केतिरा ई किताब तरतीब ॾिनल आहिनि, सहेड़ियल आहिनि। सिंधी अदब जो हिकु वॾो मोतबर नाव, सिंधी जदीद शाइरी जो जॾहिं बि नालो अचे थो त पहिरियां थोरा शाइर जेके आङुरियुनि ते ॻणे सघिजनि था, अयाज़ गुल साहब जो शुमार उन्हनि शाइरनि में हूंदो। अॼु असांजी ख़ुशनसीबी आहे जो असां सां गॾु आहिनि। अयाज़ साहब कीअं आहियो? साईं वॾी महिरबानी। ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? तव्हां ठीकु आहियो? ॿोली अथॉरिटी में अची कीअं लॻो? साईं ही इदारा असांजा पंहिंजा इदारा आहिनि ऐं जिथे बि ॿोलीअ जो नालो अचे थो, ॿोलीअ जो ज़िक्र अचे थो ऐं उन सां उनजी वाबस्तगीअ जो ज़िक्र अचे थो त उहे हूअं ई दिलि जे वेझो थी वञनि था। हिन इदारे सां हिकिड़े ज़माने खां वठी करे वाबस्तगी रही आहे। मां तव्हांजो BOG जो मेंबर बि रहियो आहियां ऐं ईअं बि मुख़्तलिफ़ जेके दोस्त हिते चेयरमैन या सेक्रेटरी रहिया आहिनि उन्हनि सां जेका ज़ाती दोस्ती रही आहे, त जॾहिं बि अचणु थियो आहे उहो ईअं लॻंदो आहे ॼण पंहिंजे हिकिड़े घर में आया आहियूं। हितां जो स्टाफ, हितां जा दोस्त, हितां जो सभई पंहिंजा पंहिंजा लॻंदा आहिनि ऐं कॾहिं बि हिकिड़ी विथी महसूसु न थी आहे। त यकीनन मुंहिंजे लाइ इहो अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं आहे त असां हिकिड़ो भेरो ॿीहर हिकिड़े वॾे अरसे खां पोइ लैंग्वेज अथॉरिटी जे दफ़्तर में मौजूदु आहियूं। दिलि सां भलीकार, रूह सां भलीकार, बिल्कुलु इदारा तव्हांजा पंहिंजा ई आहिनि। छाकाणि त हर उहो माण्हू जेको शेर अदब सां सलाहियल आहे, जेको शेर लिखे थो, ॿोली जी ख़िदमत करे थो, हेॾे अरसे ताईं ॿोली पढ़ाई आहे, त यकीनन उहो ई हिन या इन अहिड़नि इदारनि जो मालिक थी सघे थो। थोरो शाइरी जी शुरूआति जे बारे में, छाकाणि त जीअं शेखया चयो न त शाइरी जा रूह गरमाए नथी, मंज़िल मक़सूद सां पाए नथी। सो तव्हांजी शाइरी रूह गरमाए बि अथी ऐं मंज़िल मक़सूद खे पाए बि वरितो अथई। तव्हांजी महिरबानी आहे। ऐं शाइरीअ जी शुरूआति मूं कई 1971 खां, जॾहिं मां 7वीं क्लास में पढ़ंदो हुउसि। वाह। पर उहा इब्तिदाई शाइरी हुई, ज़ाहिर आहे त मयारी शाइरी न हुई, पर मूं उनखे डिसोन कॾहिं बि न कयो आहे। इन जे करे त उहा मुंहिंजी तख़लीक़ आहे ऐं उनजी आङुर पकिड़े करे इहे सॼियूं मंज़िलूं जेके आहिनि तय कयूं आहिनि। पर बाक़ाइदा जेका शाइरीअ जी शुरूआति आहे, जेके असीं मयारी शाइरी में शामिलु करे सघूं था, उहा 1973 खां मूं शुरू कई जॾहिं मां 9 दर्जे में पढ़ंदो हुउसि। ऐं उहा शाइरी उन ज़माने ते जेके बि मक़बूल रिसाला हुया, ख़ासि तौर ते सोझरो, अदियूं ऐं मारूअड़ा निकिता, उन्हनि में उहे शाइरी छपी। त उहो गज़ल यादि आहे जेको पहिरियों लिखियो? पहिरियां त कुझु नज़्म वग़ैरह बि लिखिया हुआ या जनरल इएं शाइरी जा हुया, पर पहिरियों गज़ल मूं जेको लिखियो हुयो उहो सिंधी अदब संगत जे गॾिजाणी में पढ़ियो
ऐं उन गॾिजाणी जी सदारत डॉक्टर तनवीर भाई साहिबु कई पई वाह ऐं मुंहिंजे लाइ पहिरियों मौक़ो हुयो जो मूं सिंधियत संगत जे गॾिजाणी में शेर पढ़ियो पए इन खां पहिरियां जॾहिं मां हिकिड़ो दफ़ो अॻ में वियो हुउसि त मूं वटि कुझु हुयो कोन पढ़ण जे लाइ त मूं हुननि सां वाइदो कयो त मां नेक्स्ट टाइम जॾहिं बि आयुसि मां कुझु न कुझु खणी ईंदुसि सुठो ऐं इहा मुंहिंजी ख़ुशबख़्ती हुई जो उन वक़्तु सिंधी ॿोलीअ जो तमामु नाले वारो शाइर ऐं उहो तनवीर भाई साहिबु जेको आहे मौजूदु हुयो ऐं उन जी मौजूदगीअ में उहो शेर पढ़ियो देवी दिलि में यादूं तुंहिंजूं देवी दिल में यादूं तुंहिंजूं मन में तुंहिंजी मूरत आहे वाह दिलि में प्यार जा दीप जलाए पूॼारीअ जा पूॼा वेठो वाह वाह इहो ग़ज़ल हुयो जेको मूं लिखियो ज़बरदस्त ऐं ज़ाहिर आहे उहो डॉक्टर साहिबु उन ते इलाही मुंहिंजो उत्साहियो मूंखे हिमत अफ़ज़ाई थी उनखे साराहियो ऐं पोइ बसि ग़ज़ल लिखण जी ॼण त शुरूआति थी वई ॾाढो सुठो ॾाढो सुठो ऐं इन खां पोइ तव्हांजो पहिरियों शेरी मजमूओ 1973 में थो अचे 1978 में 1978 में हा सॉरी 1978 में सोचूं सुराग गुल ताज जोए साहिबु ऐं मुंहिंजो गॾियल जेको आहे उहो किताबु हुयो जेको अधु हिसो उनजो गॾियल किताबु छपजण जो ख़ासि सबबु ॿ शयूं हुयूं हिकिड़ो त उन टाइम में हरी दिलगीर ऐं नारायण श्याम जो किताबु छपियो गॾियल किताबु जेको आहे उन्हनि जो छपियो मुंहिंजे ख़्याल में मां कपुड़ा जे नाले सां सही एग्ज़ैक्ट मूंखे शायदि यादि न हुजे पर घणो करे इहो ई नालो हुनजो ऐं ॿियो सबबु इहो हुयो त असां वटि ज़ाहिर आहे स्टूडेंट्स हुआसीं मां BA 1 में पढ़ियुसि पिए ऐं ताज बि शायदि उन ज़माने में नौकिरीअ में न हुयो ऐं हुन MA कई पई या BA करे चुको हुयो त असां वटि पैसा कोन हुआ उन ज़माने जे हिसाब सां 500 रुपया कढियासीं जेके असां पाण में गॾिजी करे 1000 रुपये में इहो किताबु छपाइण जी कोशिशि कई ऐं जीअं पब्लिशर जेको हुयो खाकी जो हिसाबु हुयो सकरण मां हुनजी पब्लिकेशन हुई ऐं रहियल 300 रुपया उन में पंहिंजा विधा हुया ऐं इहो 1000 कापियूं असांजूं छपजी 1300 रुपये में 1000 कापियूं 1300 में 1978 में ऐं उनजो ख़ासि ॻाल्हि इहा आई त मुंहिंजे जेको हिसो हुयो शाइरीअ जो उन ते तनवीर भाई साहिबु मुआग लिखियो ऐं ताज जेको हिसो हुयो उनजो मुआग शमशेर हैदरी साहिबु लिखियो वाह 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 ॿई वॾा शाइर ऐं हितां शाइरी जो सफ़र शुरू थिए थो भई पोइ दुख जी न पुॼाणी उन खां पोइ खोड़ गुल ऐं तारा आहे पीला गुल पलांद में आहे जेको मोहम्मद इब्राहिम जोए साहिबु पंहिंजी जेका उन्हनि जी पब्लिशिंग इदारो हुयो सिंधी अदीबनि जो कोऑपरेटिव जेको आहे इदारो जेको हुयो उन पारां उहो छपियो उनजो मुहाग बि मोहम्मद इब्राहिम जोए साहिबु वाह 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 इहो सिर्फ़ु ग़ज़लनि जो किताबु हुयो उन में सिर्फ़ु ग़ज़ल हुआ ऐं उन खां पोइ ॾींहं ॾिठे या सपना छपियो 1984 में ऐं पोइ तोबिन कहिड़ा छांवरा जंहिंजो मुहाग शेखया साहिबु लिखियो ऐं उन खां पोइ हिकिड़ी कलेक्शन आई शाइरीअ जी दुख जी न पुॼाणी उन खां पोइ वरी जेको किताबु शाइरी जो छपियो आहे हिन वक़्त ताईं 2012 में छपियो आहे मेले जी तन्हाई मेले जी तन्हाई तोखे छा मालूम उन खां पोइ 5 ॿारनि जा किताब छपिया आहिनि ऐं अंग्रेज़ी मुंहिंजी शाइरी जो अंग्रेज़ी तर्जुमो छपियो आहे इहे वरी उन खां पोइ छपिया आहिनि ऐं 2 सफ़रनामा आहिनि जेके हाणे वेझराई में कुझु महीना अॻ में छपिया आहिनि ऐं आर्ट्स काउंसिल पाकिस्तान कराची में उनजी जेका सो तक़रीब थी ॾाढी शानदार तक़रीब हुई असां पाण में गॾु हुआसीं अच्छा हिकिड़े वॾे माण्हू जी शाइरी ऐं वॾो माण्हू जॾहिं ॿाराणी शाइरी करे थो त इन तजुर्बे खे तव्हां कीअं ॾिठो शेर साईं असल में जंहिं वक़्तु मूं इहा ॿारनि जी शाइरी लिखी पए शुरू कई त उन ज़माने में मां एॾो को वॾो कोन हुउसि उमिरि जे हिसाब सां त फस्ट ईयर जो ज़मानो आहे मुंहिंजे ख़्याल में गुलनि जहिड़ा ॿाड़ा तनज़ीम सां वाबस्तगी हुई या उन ज़माने में गुलनि जहिड़ा ॿाड़ा रिसालो बि निकिरंदो हो माहवार ऐं जेको ॿार ॾाढो दिलचस्पीअ सां पढ़ंदा हुआ उन सां गॾु जेको आहे हिकिड़ी तनज़ीम गुलनि जहिड़ा ॿाड़ा जे नाले सां बि क़ाइमु कई वई हुई रोज़ाना हिलाल पाकिस्तान अख़बार निकिरंदी हुई हुनजे पारां त
त हीउ उहो ज़मानो आहे त उन रिसाले में मूं लिखणु शुरू कयो ऐं मुंहिंजो हिकिड़ो माहवार कालम हुन में ईंदो हुयो जेको ख़ुदा बख़्श छबड़ो पंहिंजे ज़बरदस्त असांजे वक़्त जो तमामु सुठो आर्टिस्ट आहे बहितरीनु उहो हुनखे सॼो डिज़ाइन पेज खे डिज़ाइन कंदो असां वटि उमूमन थिए ईअं थो त जेके असांजा वॾा नाले वारा शाइर आहिनि उहे हिन ॻाल्हि खां घबराइनि था त मां जेकॾहिं ॿारनि जे लाइ लिखंदुसि त मुंहिंजो ॼण त नालो न थींदो या मूंखे बि ॿार सम्झो वेंदो इहो हिकिड़ो नफ़्सियाती असरु आहे हालांकि ईअं कोन्हे को सॼी दुनिया जे अदब में तव्हां ॾिसंदो त ॿारनि जे अदब खे तमामु घणी अहमियत हासिलु आहे ऐं दुनिया जे वॾनि वॾनि लेखकनि जेको आहे उहो ॿारनि जे लाइ लिखियो आहे गीत लिखिया आहिनि ॿारनि जे लाइ कहाणियूं लिखियूं आहिनि नाविल लिखिया आहिनि ऐं उहे दुनिया में केॾा मतिलबु मशहूरु बि थिया आहिनि त इन करे मूं कॾहिं बि इहो फील न कयो त ॿारनि जे लाइ लिखणु को ख़राबु ॻाल्हि आहे या उन में तव्हांजी हैसियत में तव्हांजी अहमियत में जेको आहे को घटिताई थिए थी इहो हूअं त शाइर त हूअं ई मासूम थिए थो ऐं उहो पंहिंजे अंदर में मौजूदु ॿार खे कॾहिं मरणु कोन थो ॾिए बिल्कुलु त इन जे करे त हू पंहिंजो मासूम ज़ाहिर आहे की तव्हांजा पंहिंजी ज़िंदगी जा पंहिंजा तजुर्बा आहिनि पंहिंजूं ॻाल्हियूं आहिनि ऐं जिन जिन शयुनि खे तव्हां पंहिंजे बालकपण में ॾिठो आहे उन्हनि जो ई ज़िक्र कयो था न पंहिंजी शाइरीअ में उहे तव्हांजी रिफ्लेक्शन्स आहिनि जेके तव्हांजी ज़िंदगीअ जा उहे तव्हांजी शाइरी में नज़र अचनि था ज़िंदगी जो जेको असुलु हुस्न आहे ज़िंदगी जा जेके बि स्टेज आहिनि आउं त सम्झां थो त उन सभिनी खां ख़ूबसूरत तरीन स्टेज ई हुई ॿारो तणारो आहे जंहिंमें माण्हू मासूम आहे उहो उर्दू जो हिकिड़ो शेर बि आहे न त छोटे बच्चों के हाथों में चांद सितारे रहने दो चार किताबें पढ़ लिख के वो हम जैसे हो जाएंगे त उहो ज़ाहिर आहे ॿार जी नज़र सां जेकॾहिं असां सभई दुनिया खे ॾिसूं त जेकर इहा जंग जदल हिक ॿिए सां ज़्यादतियूं हिक ॿिए जा हक़ फॿाइणु हिक ॿिए खे तकलीफ़ पहुचाइणु ॾुख पहुचाइणु इहे सभु शयूं न थियनि वॾे थियण सां थियनि थियूं ॿार त नथो करे पोइ इहो जेकॾहिं असीं ईअं ई ॿारनि जे लाइ लिखंदा रहियूं ॿारनि खे पंहिंजे वेझो रखंदा अचूं त हाणे बि असां खोड़ शयुनि खां खोड़नि जेके नेगेटिव शयूं आहिनि उन्हनि खां बची सघूं दुनिया खे बचाए सघूं था बिल्कुलु अच्छा सिंधी अदब पढ़ाइण जो तजुर्बो कीअं रहियो तव्हां तक़रीबन 37 साल सम्झो त लॻभॻि 4 ॾहाका सिंधी अदब पढ़ायो आहे ॿोली पढ़ाई आहे शाइरी पढ़ाई आहे मां तव्हांखे मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां त मां पंहिंजे जंहिं ज़माने में इंटर पास कई त मूं कुझु थोरे अरसे जे लाइ बैंक जी नौकिरी कई वाह पोइ मूंखे अंदाज़ो थियो त इहा जेका बैंक वारी नौकिरी आहे इहा मां करे न सघंदुसि मां हुनखे पाण खे जेको आहे छो त हुन में जेका अंगनि अखरनि जो जेको घणो हिसाब किताब लेती इहो मुश्किल लॻो पए ऐं पोइ मुंहिंजी शुरू खां ई ख़्वाहिश हुई पहिरियों मूं कोशिशि कई त मां जेकॾहिं कंहिं स्कूल में ड्राइंग टीचर थी वञा मुंहिंजो इंटर ड्राइंग थियल हुई त मूं हुन ते बि कोशिशि कई त मूंखे ड्राइंग टीचर जी जेकॾहिं मिली वञे जॉब पर हुन ज़माने में न मिली सघी ऐं पोइ बि माना हमेशह मूंखे ज़हन में इहो त मूंखे पढ़ाइण जो कमु करिणो आहे इहो ई मां बहितर तरीक़े सां करे सघां थो इन जे करे जॾहिं मां यूनिवर्सिटी सिंध यूनिवर्सिटीअ जो लतीफ़ कैंपस हुयो उन ज़माने में त उन में मूं IR में MA कई पए त होॾां कॉलेज साइड खां मुंहिंजी MA जी सिंधी थी वई ऐं पोइ मूं कमीशन में अप्लाई कयो उते बि मुंहिंजी सिलेक्शन थी वई ऐं त मां उनखे अवेल कयो ऐं लेक्चरशिप में हलियो वियुसि कॉलेज में मूं 7.5 साल जॉब कई ऐं पोइ जॾहिं शाह लतीफ़ यूनिवर्सिटी थी वई 87 में त 90 में मूं ऐं उते डिपार्टमेंट ठहियो 90 में सिंधी शोबो त मां पहिरें टीचर जे तौर ते वाह वाह उन में वॾो तारीख़ी एज़ाज़ आहे इहो उन खां अॻु में उते मलक नदीम साहबु अॻु में मौजूदु हुयो जेको माइनर ऐं कंपलसरी पढ़ाईंदो BA लेवल ते वाह पर डिपार्टमेंट ठहण खां पोइ जेका अपॉइंटमेंट पहिरीं थी उहा मुंहिंजी तव्हांजी थी त उन खां पोइ मूं पाण खे हमेशह उन में पढ़ाइण वारे जेको अमल हुयो ऐं उनखे इलाही बहितर सम्झो पंहिंजे लाइ ऐं मूंखे मज़ो आयो ॾाढो उन में उन सां इहो थींदो त तव्हांखे सिखण जो मौक़ो बि मिलंदो सिर्फ़ु सेखारण जो मौक़ो न पियो मिलियो पर रिटायरमेंट ताईं उहो सिखण वारो जेको अमल हुयो उहो बि जारी रहियो पंहिंजनि शागिर्दनि खां तव्हां सिखी सघो था पंहिंजे कलीग्स खां सिखी सघो था पंहिंजे अदब खां सिखी सघो था
ऐं अदबी जेको वहिंवार हो, जेके प्रोग्राम हुआ उन्हनि मां सिखण जो मौक़ो मिलियो। त इहे सभई शयूं ॼण उन में असांजे लाइ माउन साबित थियूं, मददगार साबित थियूं। त पढ़ण वारो जेको कमु हो उहो ज़िंदगीअ खे बहितर बनाइण जे लाइ ॼण त हिकिड़े पासे तव्हां किताब लिखिया, ॿिए पासे तव्हां शागिर्द तयारु कया। त हाणे इहो शागिर्द बि एतिरो ई अहम आहे जेतिरो किताब अहम आहे। हिकिड़े शाइर जो जेतिरो हुनजी शाइरी जो किताब अहम आहे, त एतिरो ई उस्ताद जो शागिर्द हुनजे उस्ताद लाइ अहम आहे। त इहो कॾहिं 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 के अहिड़ा शागिर्द ओचितो मिलिया जेके पढ़िया हुजनि ऐं वॾे अरसे खां पोइ मिलिया हुजनि ऐं कंहिं खोड़ थिया। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे हिकिड़ा शागिर्द अहिड़ा हूंदा आहिनि जेके तव्हांखे रेगुलर मिलंदा रहंदा आहिनि, तव्हां सां कॉन्टेक्ट में हूंदा आहिनि, त उन्हनि जो ज़िक्र त थींदो ई रहे थो। पर अहिड़ा ॿिए आहिनि शागिर्द जेके तव्हां सां हिकिड़े वॾे अरसे खां पोइ मिलनि था। मिसाल तौरु तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां, ऐं इन करे बि ॿुधायो थो त उन मूंखे चयो त साईं इहो किथे न किथे तव्हां ज़िक्र ज़रूरु कजो। PTV ते मां हिकिड़े दफ़े ईअं वेंदासीं मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि जी रिकॉर्डिंग जे सिलसिले में, त उते हिकिड़ो कदावर हमरा जेको अची करे मिलियो, ॿुधाईंदो मां हिते PTV में असिस्टेंट प्रोड्यूसर आहियां, मुख़्तियार लगारी। वाह, बिल्कुलु। जेको पोइ नेशनल PTV नेशनल जो जेको आहे GM थियो ऐं हाणे बि इस्लामाबाद उन ॿुधायो त मूं साईं तव्हां वटि पढ़ियो आहे। त मूं हुनखे चयो यार तूं मूं वटि किथां पढ़ियो आहे कॾहिं? त चईं मां टंडे लहर में तव्हां वटि पढ़ियो हुउसि। मुंहिंजी फस्ट जेका अपॉइंटमेंट हुई उमरकोट में हुई, ऐं उमरकोट खां ट्रांसफर थी मां टंडे लहर में आयो हुउसि, त उते हू मूं वटि पढ़ियो हुयो। हाणे इहो उन खां सालनि खां पोइ जॾहिं उहो GM हुयो टे टाइम में, त मां वरी कंहिं रिकॉर्डिंग में वियो हुउसि, त उतां रिकॉर्डिंग त मूंखे चईंदे मूंखे 2 मिंट ॾियो, पाण सां गॾु फ़ोटू कढाई ऐं चईंदे हे फेसबुक ते रखिजो ऐं उन में लिखिजो त मां तव्हांजो शागिर्द आहियां। इन करे मां हुनजो ज़िक्र ते करे ख़ुशी थो महसूसु कयां। इहे खोड़ शागिर्द ज़रूरी न आहे त उहे के वॾनि उहिदनि ते पहुता हुजनि, वॾियुनि हैसियतुनि ते पहुता हुजनि, पर सुठा इंसान जे करे उहे थिया आहिनि। उन्हनि खे ॾिसी करे बि जेको आहे न ख़ुशी महसूसु थींदी आहे, त उन्हनि जी कामयाबी तव्हांखे पंहिंजी कामयाबी लॻंदी आहे। ईअं लॻंदो आहे तव्हांजी पंहिंजी औलाद जेको आहे ॼण कामयाबु थी आहे। ऐं हमेशह मूं पंहिंजा दरवाज़ा उन्हनि जे लाइ खुलियल रखिया आहिनि, त ॻोल्हींदो आहियां त फलाणे जाइ ते कहिड़ा कहिड़ा स्टूडेंट्स हुया, कीअं पढ़िया। खोड़ माण्हू आहिनि जेके हाणे मुख़्तलिफ़ जॻहनि ते आहिनि। मिसाल तौरु डायरेक्टर आहे सुठी पोस्ट ते आहे निसार बाबण, सिंध एजुकेशन फाउंडेशन में वॾे उहिदे ते आहे, ऐं उहो मूं वटि पढ़ियो आहे। खोड़ नाले वारा साफ़ी आहिनि सकर जा, ख़ासि करे ख़ालिद बांबणा, शौकत नूनारिया, मुश्ताक टामरिया, इहे सभई मुख़्तलिफ़ टाइमनि ते यूनिवर्सिटी जे ज़माने में पढ़िया आहिनि। त उन्हनि जी कामयाबी, उन्हनि जो नालो, उन्हनि जी महिनत जेका आहे उहा लॻंदी आहे ॼण तव्हांजी पंहिंजी महिनत आहे, ख़ुशी थींदी आहे। ज़ाहिर हिकिड़े उस्ताद खे तव्हांखे बि थींदी हूंदी यकीनन। ऐं उस्ताद तौरु त न, बल्कि हिन महिल तव्हांखे पंहिंजे शागिर्द तौरु ॾिसां थो। मूंखे यादि थो अचे ज़मानो 1999 जो, BSc बॉटनी ऐं शाह लतीफ़ यूनिवर्सिटी मां करे रहियो हुउसि, ऐं उन्हनि ई ॾींहंनि में सिंधी अदबी संगत जा क्लास हुते हलंदा हुया। शौकत नूनारी जो तव्हां ज़िक्र कयो, मुमताज़ बुखारी हो, जानिब नाज़ गोरी, हबीब साजिद हुयो, ऐं ख़ासि तौर ते फरज़ाना शाहीन हुई, बिल्कुलु उन ॾींहंनि में, हफ़ीज़ बाग़ी नौजवान शाइर, इहे उन दौर में। ऐं मज़ो तॾहिं ईंदो जॾहिं डॉक्टर तनवीर अब्बासी साहिबु गॾिजाणियुनि में ईंदो हुयो। असां उन टाइम में डॉक्टर साहिबु इजाज़त ॾिनी त असां जेको सचल चेयर जो म्यूज़ियम हो उन में गॾिजाणी थींदी, फर्शी निशस्त लॻंदी, ऐं उन में अक्सर जेको आहे कॾहिं समी बलोच बि शरीक थींदो हुयो, कौसर बुल्डो हुयो उहो शरीक थींदो हुयो, जेके नाले वारा मुख़्तियार मलिक हुयो। त असां गॾु ई हूंदा हुआसीं। असांजो त त्रिमूर्ति हूंदी सम्झो, समी, मुख़्तियार ऐं मां। त असां उते गॾिजाणियूं कंदा हुआसीं, जंहिंमें खोड़ नौजवान, किन जा नाला पाण खणूं था, किन जा यादि नथा अचनि फौरी तौर ते, पर इलाही दोस्त जेके आहिनि जेके पोइ अॻिते हली करे अदब जे हवाले सां उन्हनि जो वॾो नालो थियो आहे। तव्हां ख़ुदि वेठा आहियो। बिल्कुलु, ऐं पाण शागिर्द आहियूं उन्हनि ॾींहंनि जो, सौ सिधो करे तव्हां वटि न पढ़ियो, पर उन्हनि ॾींहंनि खां पोइ वरी पंहिंजो जेको आहे हिकिड़ो कामयाबु ज़िंदगी गुज़ारी आहे। ऐं हिकिड़े
तमामु वॾे इदारे खे तव्हां सरबराही करे रहिया आहियो या ॿिए ॾिसी करे तव्हांखे ख़ुशी थींदी आहे? महिरबानी सर, असां पाण खे तव्हांजे शागिर्दनि में ई शुमारु कयूं था, छाकाणि त उहो या उनखां पोइ वरी मूं कॉलेज साइड खां जेका MA सिंधी कई त यकीनन उन्हनि जा बि उस्ताद ऐं पेपर चेक करण वारा त इहे ई उस्ताद हुया जेके शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे में हुया। त ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत दौरु। अच्छा, इन खां पोइ तव्हां ईअं सम्झो त असां हिकिड़ो दौरु ॾिसूं था जदीद शाइरी जो, जेको शेख अयाज़ जो दौरु हुयो। शेख अयाज़ जे दौर खां पोइ वारी जेका अॻी विख आहे, जेको शेख अयाज़ पाण बि ज़िक्र कयो आहे, त ख़ासि तौर ते तव्हांजे हवाले सां त हुन ज़िक्र कयो त मूंखां अॻु पोइ वारी शाइरी आहे, मूंखां हिकु विख अॻिते आहे, जंहिंमें हुन काफ़ी इस्तारा ॾिना आहिनि ऐं चए थो त हीअ जेको आहे सो मुंहिंजी एक्सटेंशन आहिनि, मूंखां हिकिड़ी विख अॻिते वधाई आहे हिननि। इहा ॻाल्हि जेका आहे डॉक्टर तनीर बाज़ी साहिबु कई आहे पंहिंजे मुहाग में। जी जी जी। मुंहिंजो जेको दुख जी न पुॼाणी आहे किताबु आहे, उनजो हिकिड़ो तवील मुहाग लिखियो आहे, उन लिखियो आहे ऐं उहो ख़ुदि हिकिड़े किताब जो एतिरो मवादु आहे। उहो डमी साइज़ जा 50 पेज आहिनि मुहाग, ऐं इहो तनीर बाज़ी साहिब जी ज़िंदगी जो तवील तरीन मुहाग आहे। उन में हुन इहा ॻाल्हि कई आहे। अयाज़ साहिबु जेको मुहाग लिखियो मेले जी तनाई जो, उन में बि हुन इलाही उत्साह ॾींदड़, हिमत अफ़ज़ाई कंदड़ ऐं अॻिते वधण जे लाइ हौसलो ॾींदड़ ॻाल्हियूं लिखियूं आहिनि। ऐं यकीनन उहे सभई पढ़ी करे इन क़िस्म जा पंहिंजी शाइरी जे हवाले सां, पंहिंजे ज़िंदगी जे हवाले सां इन क़िस्म जूं ॻाल्हियूं जॾहिं किन वॾनि आइकन्स खां जेको आहे असां ॿुधूं था, जिन खे पढ़ी करे असां अॻिते वधियासीं ऐं पंहिंजो सफ़रु तख़लीक़ी सफ़रु जेको आहे उहो कंदा रहियासीं, उहो जॾहिं तव्हांजे बारे में इन क़िस्म जा लफ़्ज़ लिखनि था, यकीनन ख़ुशी थिए थी, बेनता ख़ुशी थिए थी। हिते हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि उथे थी त हिकु दौरु शेख अयाज़ जो दौरु, उनखां पोइ अॻिए दौर खे असां ॾिसूं था त इहो अयाज़ गुल जो दौरु आहे, अदल सुमरे जो दौरु आहे। उनखां पोइ वारे दौर खे तव्हां कीअं था ॾिसो? मां असल में तनीर बाज़ी साहिब खे पंहिंजो हमेशह पेशरू सम्झो, आइडियल सम्झो आहे। उहो हमेशह उनखां सिखियासीं बि, सिर्फ़ु शाइरीअ जे हवाले सां न, पर उनखां ज़िंदगी गुज़ारण जा तौर तरीक़ा बि सिखियासीं। उनजी हिकिड़ी सुठी ॻाल्हि हूंदी हुई त पंहिंजे नौजवाननि खे हिमथाईंदो, उन्हनि जी साराह कंदो, उन्हनि खे हौसलो ॾींदो। त मूं में बि उहा आदत हिकिड़ी पैदा थी आहे त मां कॾहिं बि पाण खां पोइ ईंदड़ जेको नस्ल आहिनि, जेके नौजवान आहिनि, उन्हनि खां मायूस न आहियां थियो। खोड़ सुठा शाइर आहिनि। हाणे मसइलो इहो थींदो त किन जा तव्हां नाला खणंदो, किन जा न खणी सघंदो त सुठो न लॻंदो ऐं रहिजी वेंदा। सभु मुंहिंजा इलाही प्यारा दोस्त आहिनि ऐं मूंखे ख़ुशी थींदी आहे त असां जो इहो जेको सफ़रु हो तख़लीक़ी, उहो इन तरीक़े सां हलंदो रहियो आहे ऐं खोड़ उन्हनि बि नालो कमायो आहे पंहिंजी पंहिंजी फील्ड में। त हिकिड़ी ॿी ख़ुशी जेका थींदी आहे त उहा इहा आहे त भई जेकॾहिं असां खां पोइ ईंदड़ माण्हू तव्हां खां अॻिते नथा वञनि या तव्हांजी बराबरी नथा कनि, त पोइ तव्हां त कुझु बि न कयो। माना तव्हां पंहिंजे ईंदड़ नसलुनि खे छा ॿुधायो? उहो त तॾहिं थिए न जॾहिं असां हुनजे लाइ राह में रंडकूं पैदा कयूं, उनखे अॻिते वधणु न ॾियूं ऐं असांजी ख़्वाहिश इहा हुजे त हीअ अॻिते न अचनि, असांखां अॻिते न वञनि, त पोइ त असां पंहिंजी ज़िंदगी बेकार गुज़ारीसीं। असांजो कमाल इहो आहे, असांजी शाइरीअ जो, असांजी तख़लीक़ुनि जो, असांजे फ़िक्र जो कमाल इहो आहे त असांजो ईंदड़ नसुल जेको आहे, जेके असांजी पैरवी में आया, उहे असांखे क्रॉस करे अॻिते वधी वञनि। तॾहिं असांखे ख़ुशी थींदी त असां जेको सेखारियोसीं या असां मां जेको उन्हनि पाण सिखियो उहो साबितु पियो, उहो कामयाबु थियो। बिल्कुलु साॻी ईअं सम्झो त कैफ़ियत मुंहिंजी थींदी आहे ऐं अक्सर चवंदो आहियां त असांजो शागिर्द जेकॾहिं असांखां अॻिते नथो निकिरे त इहा हुनजी नाकामी न बल्कि असांजी नाकामी आहे। त माना तव्हां हुनखे एतिरो कुझु नाहे ॾिनो जो तव्हांखां अॻिते नाहे निकितो, छाकाणि त हुनजे साम्हूं तव्हां आहियो, तव्हांजो सॼो इल्मी अदबी पोरियो आहे ऐं उनखां अलावा हुनजा पंहिंजा एक्सपीरियंसिस आहिनि, त हुनखे यकीनन अॻिते वधणु खपे। ईअं ई आहे त जीअं असां इन में ख़ुशी महसूसु कयूं त मुंहिंजो पुटु जेको आहे उहो मुंहिंजे नाले सां न सुञातो वञे,
मुंहिंजी ख़ुशी हिन में आहे त उनजे नाले सां असां सुञाता वञूं, भले असां केतिरे बि वॾे नाले वारा हुजूं, पर हू अहिड़ो कमु करे। इहा ई शइ असां पंहिंजे शागिर्दनि मां, पंहिंजनि जूनियर्स मां, पंहिंजनि पोइ ईंदड़ दोस्तनि मां जेको आहे रखूं था, त हुननि खे असांखे क्रॉस करे वञणु खपे, असां अॻिते वञनि, तॾहिं असांखे ख़ुशी मिलंदी। त हीअ हाणे असां अॻिते विया न, असां जेको कुझु लिखियोसीं, सेखारियोसीं, उनजा नतीजा सुठा निकिता आहिनि। अच्छा, शाइरी अॼु जो नौजवान केतिरी पढ़े थो या केतिरो उनखे पसंदि करे थो, या तव्हां छा था सम्झो? मूं हिकिड़ो जुमिलो पढ़ियो, हिकिड़े मक़बूल नाविल जो जुमिलो आहे, काइट रनर ख़ालिद हुसैनी जो नाविल आहे, त उन में हिकिड़ो जुमिलो हुयो त प्रैक्टिकल पीपल नेवर रीड पोइट्री। त आउं हिकिड़े लम्हे लाइ त बीह रहियुसि त माना हे जेके अमली ज़िंदगी में यकीन रखण वारा या अमल में यकीन रखण वारा माण्हू शाइरी न आहिनि पढ़ंदा, ऐं शाइरी अहसास जो नालो आहे। छा भला इहो जेको अमल कंदड़ माण्हू आहे उनखां अहसास ख़तमु थी थो वञे, या अॼु जेको नौजवान आहे उहो शाइरी जे केतिरो वेझो आहे या परे आहे? न न, तव्हां राति पाण हिकिड़े मुशाइरे में गॾु हुआसीं, तव्हां ॾिठो त केतिरा नौजवान हुन में मौजूदु हुआ, ऐं जेके दाद ॾियनि था शाइरीअ ते, बिल्कुलु हुन मां लॻे थो त हू केतिरो फ़र्क़ु सिर्फ़ु इहो थियो आहे त हाणे शाइरी जेका पढ़ी वञे थी, ख़ासि करे नौजवान, उहे किताबनि जे ज़रिए नथा पढ़नि, उहे तव्हांजे सोशल मीडिया जे ज़रिए, उहे इंस्टाग्राम जे ज़रिए, उहे व्हाट्सअप, उहे फेसबुक, उहे यूट्यूब जे ज़रिए शाइरीअ सां ॻंढियल आहिनि। इहो कोन्हे को त शाइरी न, शाइरी ॾिसो न, शाइरी हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका ख़तमु थियण जी न आहे। मुमकिन आहे ख़ालिद हुसैन ख़बर न आहे कहिड़े, असां जॾहिं राइटर माण्हू जेको आहे न, तव्हां ॾिसो हिकिड़े पासे ॾे लतीफ़ साईं चवे थो त विझी मूं मुननि में गुरबत सां गुज़ार, ऐं ॿिए पासे चए थो हण भला विड़ भाकुरे आॾी ढाल मढार। कैफ़ियत आहे, कैफ़ियत आहे न। शाइर कॾहिं कहिड़ी कैफ़ियत में आहे, कॾहिं कहिड़ी कैफ़ियत में आहे। राइटर तख़लीक़कार ख़ालिद हुसैन, ख़बर न आहे त हुन कहिड़ी कैफ़ियत में इहा ॻाल्हि कई आहे। जीअं हिकिड़ी ॻाल्हि मशहूरु इहा हुई त बाबा सभई शाइर जेके आहिनि उहे उनखे जनत मां निकारी ॾिनी वञे। हा, मशहूरु जेको आहे सो हिन जे अफ़लातून जो जुमिलो आहे त पंहिंजी जेका हुनजी ख़याली जमहूरिया आई उन मां शाइरनि खे ॿाहिरि, त हुनजो मुमकिन आहे का पॉज़िटिव शइ असांखे सोचण इहो खपे न, का पॉज़िटिव हुन ॻाल्हि सोची हूंदी। मुमकिन आहे हुन इन करे, मुमकिन आहे इन करे चयो हुजे त छो त शाइरी जेका आहे उहा हिकिड़ो तख़युल ख़लके थी, ऐं उहा हिकिड़े तव्हांखे अहिड़े दुनिया में वठी वञे थी जेका ईअं मावराई दुनिया आहे, जंहिंमें जेका हक़ीक़त खां थोरो मुख़्तलिफ़ बि आहे। लिखण महिल बि असीं ॾिसूं था, लतीफ़ साईं थो चवे त सनी सुईअ सिबियो मुंहुं मारुनि सी साह, हाणे त सनी सुईअ सां कीअं सिबंदो? ॾिसो, इहा जेकर हक़ीक़त पसंदी वारी ॻाल्हि कजे, साइंसी ॻाल्हि कजे त इहो मुमकिन कोन्हे, इहो तख़युल आहे। तख़युल जी हिकिड़ी वॾी हुस्नाकी आहे, वॾी हिकिड़ी मंज़िल आहे। त शाइरी ईअं ई आहे त हुन इहो सोचे करे चयो हुजे त भई हक़ीक़त पसंदीअ खां थोरो अलॻि वठी हटे थो, पर इहो ॾिसो न, तव्हांखे शाइरी जेका आहे उहा हक़ीक़त जी दुनिया में वठी वञण में तव्हांजो फ़ाइदो केॾो थी करे, तव्हांखे हिमथाए केॾो थी। तव्हां खोड़ दुनिया जूं जेके आहिनि जेके तख़लीक़ूं ॾिसंदो, उहे साइंसी तख़लीक़ूं हुजनि या ॿियूं हुजनि, उन में बि तव्हांजे लिखण जो जेको अमल दख़ल आहे, तव्हां हिकिड़ो उॾण खटोले जो जेको आहे तसवुर, तव्हां तसवुर ॾिनो बिल्कुलु, ऐं उनखे वठी करे साइंस अॻिते हली करे साबित कयूं। अहिड़ियूं खोड़ ॻाल्हियूं आहिनि जेके साइंस पोइ अॻिते हली करे उन्हनि ते अमल कयो, उहे साबित पहिरियां अॻु कथी था कयो। बिल्कुलु, शाइर त जेको आहे ईंदड़ जे खां बि ईंदड़ जेको आहे न दौर जी ॻाल्हि करे थो, मुस्तक़बिल जी ॻाल्हि करे, बिल्कुलु मुस्तक़बिल जे मुस्तक़बिल जी ॻाल्हि थो करे, मुस्तक़बिल जे बि मुस्तक़बिल जी ॻाल्हि थो करे। त यकीनन शाइरीअ जी अहमियत, उनजी अफ़ादियत ऐं उनजो जेको हुस्न आहे, उहो इंसान खे साइंस तव्हांजे इंसान खे तरक़ी त ॾियाराए सघे थी, उनखे सहूलियतूं त ॾियाराए सघे थी, उनजे दिलि में जेको आहे न इंसानु पैदा नथी करे सघे। इंसानु तव्हांजो तख़लीक़ूं कंदियूं, तव्हांजो आर्ट कंदो, तव्हांजी म्यूज़िक कंदी, तव्हांजी शाइरी कंदी, उहा कंहिं इंसान खे इंसानु बणाए सघे थी।
वाह वाह, ठीकु आहे। ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि। ऐं लतीफ़ साईं जॾहिं चए थो त ॻाल्हियूं पेट वरनि में वधी वण थियूं, परसी मूं न कयूं, गोशे गॾिया न सुपरियईं, त ही गोशे सुपिरियुनि खे गॾाए करे तख़यलाती एहसास में उन्हनि खे आणे करे ऐं शेर लिखण जो। ऐं मिर्ज़ा ग़ालिब ॾाढो ख़ूबसूरत शेर चयो त आते हैं ग़ैब से ये मज़ामीन ख़याल में, ग़ालिब सरीर खामा नवाए सरोश है। त ही ग़ैब खां ख़्याल अचनि था ऐं आउं जेको लिखां थो इहो जेको आवाज़ु अचे थो पने मां, इहो फ़रिश्ते जो आवाज़ु आहे। ग़ालिब सरीर खामा नवाए सरोश है। ऐं अफ़लातून जॾहिं इहा ॻाल्हि कई त उन हिकिड़ो दलील ॾिनो हो, ऐं ॾाढो ख़ूबसूरत दलील आहे, उन ते सोचणु खपे त आया ही वाक़ई कढणु थो चाहे या कुझु ॿी ॻाल्हि थो करणु चाहे, बिटवीन द लाइन। छाकाणि त कॾहिं कॾहिं असां उहा ॻाल्हि जेका लफ़्ज़नि में न चवंदा आहियूं, उहा पोयां उन्हनि जो मक़सदु उहो ई हूंदो आहे। लफ़्ज़नि में उहा ॻाल्हि साबित कोन थींदी, पर हक़ीक़त में उनजो मतिलबु ऐं मक़सदु इहो हूंदो आहे। त हू पाण चए थो त हिकिड़ा जेके शाइर थियनि था, जेके फितरी शाइर थियनि था, देवता जॾहिं बि कोई पैगाम माण्हुनि ताईं पहुचाइणु चाहिनि था त हुननि जो दिमाग़ु मुअतिल करे छॾनि था, ऐं उनखां पोइ उहो दिमाग़ में उहो जेको तसवुरु या उहो जेको पैगाम आहे उहो उन्हनि जे दिमाग़ में भरनि था, ऐं उहो पोइ शाइर उन पंहिंजे शेर जे वसीले उहो माण्हुनि ताईं पहुचाए छॾे थो, ऐं उनखां पोइ हुनजो दिमाग़ु वरी वापसि ॾिनो थो वञे, जंहिंखां पोइ शाइर खे पाण खे बि ख़बर न हूंदी आहे त मूं छा लिखियो आहे। त इहा कैफ़ या कैफ़ियत त कान्हे का, ही जेको रूहानी काइनात आहे उनखे हिन काइनात सां ॻंढण जो जेको शाइर हिकिड़ो वसीलो आहे, ऐं ॿिन्ही काइनातुनि जे विच ते ही हिकिड़ो अहिड़ो वजूदु आहे जेको सभिनी खे कनेक्ट करे रखे थो, ॻंढे थो। जेके ॻंढिनि सारो ॾींहुं छिनणु मूर न सिखिया, त यकीननि उहो शाइर ई आहे जेको ॻंढे थो। बिल्कुलु इहा, पर इहो हर तख़लीक़ार आहे, सिर्फ़ु शाइर ताईं बि असां हुनखे महदूद न कंदासीं, पर मां सम्झां थो जेको बि माण्हू तख़लीक़ करे थो, बिल्कुलु उहो आर्ट जी सूरत में करे, म्यूज़िक जी सूरत में करे, फिक्शन जी सूरत में करे, शाइरी जी सूरत में करे, त उहो सभई कनि था। पर तव्हांजी हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे बहितर त शाइरी वधीक जेको आहे असरंदाज़ कम्युनिकेटिव आहे, वधीक ॾाढो तकिड़ो, ऐं उहो शायदि बयानु जेको हिकिड़ो आम उस्ताद सॼे कलाक जे लेक्चर में उहा ॻाल्हि न सम्झाए सघे, हिकिड़ो शाइर जेको आहे हिकिड़े शेर में सिटूं पढ़ी करे उहो जेको आहे पंहिंजी ॻाल्हि तव्हां पूरो हिकिड़ो मंज़र क्रिएट कयो था, तव्हां पूरो हिकिड़ी लाइफ खे जेको आहे उनखे पोर्ट्रे कयो था, इहो शाइरी करे थी। हा, लतीफ़ साईं जो हिकु हिकु शेर जॾहिं असां पढ़ूं था त उनखे हाणे अलाह साईं खां दुआ घुरणी आहे, हू त चए त आउं छा घुरां, जेॾो तुंहिंजो नाव बाज ओॾियाई मङा, जेतिरो तुंहिंजो वॾो अज़ीम नालो आहे आउं ओतिरी बाज जो तलबगार आहियां, रीह थंबे रीह थूणीअ, तूं छपर तूं छां, कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभु की। हिकिड़े बैत हिन ते जेकॾहिं असां ॻाल्हाइण वेहूं त मुंहिंजे ख़्याल में सॼो ॾींहुं गुज़री थो सघे। लतीफ़ साईं त हिकिड़ो बहर आहे, ऐं उन में ईअं ई आहे त तव्हां जेतिरी उन में अंदरि वेंदो, उनजो गोतो हणंदो बहर में, ओतिरो तव्हांखे उनजी वुसत जो जेके गहरायूं आहिनि नवां नवां पासा खुलनि था, नवां नवां राज़ खुलनि था। अहिड़ो शायदि ई को अहिड़ो मौज़ू आहे, शायदि ई को अहिड़ो मंज़र आहे, शायदि ई को अहिड़ो माॻ आहे जेको लतीफ़ साईं ॾिठो ऐं उनखे उन इज़ारियो न शाइरी में। इहो मुमकिन कोन्हे, लतीफ़ साईं त हाणे कमाल आहे, उनजी भेट करे बि नथी सघिजे। हर अहसासु जेको माण्हू महसूसु करे सघे थो उहो असांखे शाइरी में मिले थो। असां हाणे तव्हांजी शाइरी ॾांहुं ईंदासीं, कुझु पंहिंजी चूंड शाइरी ॿुधंदड़नि खे ॾिसंदड़नि ताईं पहुची वञे त वाह वाह थी वञे। की नौजवानी में त ईअं थींदो हो त शेर यादि हूंदा हुआ, वरी वरी दोस्तनि खे ॿुधाईंदा हुआसीं, जिते वेहंदा हुआसीं त शेर ॿुधाईंदा त यादि रहिजी वेंदा। हाणे उहे शेर जेके आहिनि घटि यादि था रहनि, ऐं कुझु हिकु अधु शेर अची थो वञे ज़हन में। अव्हां खे हुई ग़लति फ़हमी, वाह, जुदा थी सुख माणिया पए, वाह, अव्हां खे हुई ग़लति फ़हमी, जुदा थी सुख माणिया पए, दुखनि जी तेज़ आंधीअ बसि वहीअ जा फूल छाणिया पए। वाह 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 वाह। अव्हां खे हुई ग़लति फ़हमी, जुदा थी सुख माणिया पए, दुखनि जी तेज़ आंधीअ बसि वहीअ जा फूल छाणिया पए। मूंखे ज़हन में मतिलबु कोन थो, मूंखे हिकिड़ो शेर तव्हांजो यादि थो अचे, तोदर कीअं अचण जी हींअरे विझां हेर, मुंहिंजा मेरा पेर अंगण उजरो तुंहिंजो।
या हिकिड़ो ॿियो शेर आहे त लफ़्ज़ ई सारा दुईअ वारा वाह दिलड़ीअ तां मेसार कॾहिं वाह लफ़्ज़ ई सारा दुईअ वारा दिलड़ीअ तां मेसार कॾहिं सूफ़ी सूफ़ी रोज़ करीं थो सूफ़ी थी ॾेखार कॾहिं वाह 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 लफ़्ज़ ई सारा दुईअ वारा दिलड़ीअ तां मेसार कॾहिं सूफ़ी 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 रोज़ करीं थो सूफ़ी थी ॾेखार कॾहिं तोखे पंहिंजो पाण सुञाणण में सवलाई थी पवंदी तोखे पंहिंजो पाण सुञाणण में सवलाई थी पवंदी आव फ़क़ीरनि सां गॾु वेही आव फ़क़ीरनि सां गॾु वेही चार घड़ियूं के घार कॾहिं वाह 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 सूफ़ी सूफ़ी रोज़ करीं थो सूफ़ी थी ॾेखार कॾहिं वाह 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 ऐं वाव घुले थी हर घर में हा हा या वाव अचे थी हर घर में वाव घुले थी हर घर में ऐं सुगंधूं आणे थी कुझु ई शेर आहे वाव पुछे थी मज़हब कंहिंखां इन ते बि वीचार वाह 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 सूफ़ी सूफ़ी रोज़ करीं थो सूफ़ी थी ॾेखार कॾहिं वाह त खोड़ी शायरी वाई का जेके ॻाई ज़ाहिर तव्हांखे सिंध जे तक़रीबन हर नौजवान फ़नकार ॻायो आहे उस्ताद सादिक फ़क़ीर खां अंदर में ही आदमी वाह मंदर में भॻवान केॾो तनहा थी वियो वाह 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 अंदर में ही आदमी मंदर में भॻवान केॾो तनहा थी वियो सोचे सोचे पाण ते पाण ई थिए हैरान केॾो तनहा थी वियो ऐं कूड़ पुॼी वियो माॻ ते कूड़ पुॼी वियो माॻ ते रस्ते में ईमान केॾो तनहा थी वियो वाह 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 ॾाढो ख़ूबसूरत त शाइरी त हाणे पई हले ज़मानो थी वियो आहे 50 सालनि खां मथे अरसो थी वियो आहे हलंदड़ लारीअ में अदल साहिब जी वाह वाह या तो ताईं पहुता मुंहिंजे नेणनि जा तो ताईं पहुता सारा थक लही विया मुंहिंजे नेणनि जा सारा थक लही विया तो ताईं पहुता मुंहिंजे नेणनि जा सारा थक लही विया तुंहिंजो आहे शहर में सभिनी रस्तनि जा वाह 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 सारा थक लही विया तुंहिंजो नाम लिखी ॾिठमि तुंहिंजो नाम लिखी ॾिठमि मुंहिंजे हथड़नि जा सारा थक लही विया ऐं हिकिड़े भाकुर साणु ई वाह 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 हिकिड़े भाकुर साणु ई विसरियल वाइदनि जा सारा थक लही विया ऐं तुंहिंजी चुनरीअ में अची राणी रंगनि जा सारा थक लही विया तो ताईं पहुता मुंहिंजे नेणनि जा सारा थक लही विया दोस्तो अयाज़ गुल साहब जी शाइरी यकीनन असांजी दिलि जी शाइरी आहे केतिरा ई शेर बरज़बान यादि थियनि था ऐं यादि उहा शाइरी थींदी आहे जेका तव्हांजी दिलि जे वेझो अचे ऐं तव्हांजी दिलि जो दरवाज़ो खड़काए त ख़ूबसूरत अहसासनि जो तख़लीकार ख़ूबसूरत शेरनि जो तख़लीकार ऐं ख़ूबसूरत माण्हू हुनजी समूरी ज़िंदगी इल्मु ॾींदे ऐं शेर लिखंदे गुज़री आहे असां दुआगो आहियूं त संदन इहा लिखण जी कला हमेशह रहे ऐं हू असांखे नवां नवां गीत नवां नवां शेर ऐं नवां नवां गज़ल ॾींदा रहनि ईंदड़ कंहिं प्रोग्राम ताईं असां तव्हांखे मोकिलायूं था सदाईं गॾु